टंडे अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है। अदीबा गुल मक्सी पीपी के अलविदा करे छो। पीपी अगवान अदीबा गुल मक्सी जीडीए उम्मीदवार राहिला मक्सी से नामज़दगी फार्म जमो कराइण पहुंची वई। अदीबा गुल मक्सी जो चवण हो त टंडो अलहयार के अगवान चूंडियल नुमाइंदी कारकर्दगी में मायूस थी जीडीए अगवान से यकजहती तौर पहुंची आहियां। ब्रेकिंग से शेयर कंदासीं त टंडो अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है। अदीबा गुल मक्सी पीपी के अलविदा करे छो। पीपी अगवान अदीबा गुल मक्सी जीडीए उम्मीदवार राहिला मक्सी से नामज़दगी फार्म जमो कर पहुंची वई है। अदीबा गुल मक्सी जो चवण हो त टंडो अलहयार के अगूणन चूंडियल नुमाइंदनि की कारकर्दगी में मायूस थी करे जीडीए अगवान से यकजहती तौर पहुंची आहियां। ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कंदासीं। टंडो अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है। अदीबा गुल मक्सी पीपी के अलविदा करे छो। पीपी अगवान अदीबा गुल मक्सी जीडीए उम्मीदवार राहिला मक्सी से नामज़दगी फार्म जमो कराइण पहुंची वई। अदीबा गुल मक्सी जो चवण हो त टंडो अलहयार के अगूणन चूंडियल नुमाइंदनि की कारकर्दगी में मायूस थी जीडीए अगवान से यकजहती तौर पहुंची आहियां। ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कंदासीं। यह अहम खबर है जेका असां शेयर करे आहियूं। टंडो अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है। अदीबा गुल मक्सी पीपी के अलविदा करे छो। पीपी अगवान अदीबा गुल मक्सी जीडीए उम्मीदवार राहिला मक्सी से नामज़दगी फार्म जमो कराइण पहुंची वई। अदीबा गुल मक्सी जो चवण हो त टंडो अलहयार के अगूणन चूंडियल नुमाइंदनि की कारकर्दगी में मायूस थी जीडीए अगवान से पहुंची आहियां। पंहिंजी भेण डॉक्टर राहिला पंहिंजो भाणे जो मोहसिन हिननि सां मां जीडीए जो हिस्सो न आहियां मगर मां पंहिंजी फैमिली जो हिस्सो आहियां। हुअसि ऐं हमेशह रहंदसि। मां मक्सी फैमिली मां आहियां ऐं गैर मशरूत अनकंडीशनल सपोर्ट मुंहिंजी फैमिली लाइ मुंहिंजी आहे। पीपल्स पार्टी जा जेकी माज़ी में नुमाइंदा रहिया ज़िले टंडो अलहयार मां उन्हनि जी कारकर्दगीअ मां तमामु घणी मायूसी आहे। ज़िले लाइ ज़िले जी आवाम लाइ तरक़ियाती कमनि लाइ ज़िले जी बहितरी लाइ उन्हनि मां असांखे को बि पॉज़िटिविटी नज़र न आई। इहा ई वजह आहे त मां पीपल्स पार्टी खे ख़ैर बात चई पंहिंजी भेण ऐं पंहिंजे भाणेजे जी गैर मशरूत हिमायत कई आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह ऐं अल्लाह जो हबीब कंदो। इंशाअल्लाह मक्सी फैमिली के टिनी सीटन में फतेह ऐं कामयाबी नसीब थींदी। ऐं असांजो कमु असांजो माज़ी असांजी कारकर्दगी हिकिड़ी खुलियल किताब वांगे आहे। ऐं मां सम्झां थी त मक्सी फैमिली जी यूनिटी में ही असांजी ज़ाती इज़्ज़त बि अप्लाई न कयो आहे। जो मां बेसिकली हींअर पंहिंजी भेण ऐं पंहिंजे भाणे जी सीट्स ते वधीक फोकस करे सघां। अगरि मां बि उम्मीदवार थी वञा त पंहिंजे हल्के में वधीक हुजां हा त मां पंहिंजो बेस्ट ॾियण लाइ हर पासे इन्हनि जी सपोर्ट इन्हनि जा वर्कर इन्हनि जा वोट्स उन्हनि लाइ मां पाण खे इंडिपेंडेंट मतिलबु इन इलेक्शन जो हिस्सो एज़ अ कैंडिडेट न रखियो आहे आज़ादु रखियो आहे छाजे करे मां बहितर तौर ते फोकस करे सघंदसि। ब्रेकिंग न्यूज़ से शेयर कंदासीं। टंडो अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है। अदीबा गुल मक्सी पीपी के अलविदा करे छो। पीपी अगवान अदीबा गुल मक्सी जीडीए उम्मीदवार राहिला मक्सी से नामज़दगी फार्म जमो कराइण पहुंची वई। अदीबा गुल मक्सी जो चवण हो त टंडो अलहयार के अगूणन चूंडियल नुमाइंदनि की कारकर्दगी में मायूस थी जीडीए अगवान से यकजहती तौर पहुंची आहियां। तफ़सील वधीक मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है गुलाम रसूल दर्स। जी गुलाम रसूल, टंडो अलहयार में पीपल्स पार्टी के वडो झटको लगो है, इन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल ॿुधायां थो टंडे अलहयार में जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी अमेरिका की लेडीज़ विंग जी डिप्टी जनरल सेक्रेटरी जेका अदीबा गुल मक्सी जेका आहे उन जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अलविदा करे ऐं जीडीए जे अगवान राहिला मक्सीअ सां गॾु जेको फार्म जमा कराइण जे लाइ जेको पहुची वई हुई। अदीबा गुल मक्सी जेको आहे उन चयो त जेका हिते जा जेके पीपल्स पार्टीअ जा लोकल स्क्वाड आहिनि उन्हनि जेका अवाम जी 15 सालनि में जेका कंहिं क़िस्म जी ख़िदमत न कई आहे मायूस थी जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अलविदा थी करे ऐं जीडीए जी अगवान जेका राहिला मक्सी आहे उन्हनि सां जेको हथु मिलाए थी ऐं पंहिंजी अदीबा गुल मक्सी जेका हुई राहिला मक्सी जी भेण बि हुई ऐं काफ़ी अरसे खां वठी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी में रही जेका हिन वक़्तु जेका अदीबा मक्सी जेको आहे सो पीपल्स पार्टी खे अलविदा करे पंहिंजे भाणे ऐं भेण जी जेका हिमायत में जेका मैदान निकिरी वई आहे। अदीबा मक्सी जेको सो केतिरे ई अरसे खां वठी जेको पीपल्स पार्टी जो इलेक्शन बि कयो हुयो काफ़ी वोट जेको रखंदड़ हुई ऐं सियासी साख जेका तमामु वॾी हुनजो चवण जेका हुन खां मायूस
राहिला मंगसी सां गॾु राहिला मंगसी जेको आहे सो टंडो लायर मंझि जेके पंहिंजे ज़िले लाज़मी पीरियड मंझि रिकॉर्ड सरकारी कम करण रहिया ऐं अवाम सां मेल जोल भली आहिनि। जॾहिं पीपल्स पार्टीअ जा जेके चूंडियल हुआ नुमाइंदा उन्हनि जेको अवाम खे मायूस कयो इन करे ऐं उनखे अलविदा कयो हाणे पंहिंजी भेण जी हिमायत करां थी। ठीकु आहे, ग़ुलाम रसूल दर्स तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।